नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरियों सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे लाहौर में खबर ॾींदा हलूं त लाहौर एवरेज लाइन मेट्रो बस जो एक तरफ़ किरायो मुक़रर करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो है। ट्रांसपोर्ट जी सूबाई वज़ीर जानज़ेब खान कची चयो आहे त अॻूणी हुकूमत जा नामुकम्मल मनसूबा मुकम्मल करे अवाम के फ़ाइदो पहुचाइण चाहियूं था। एवरेज लाइन मेट्रो ट्रेन कंहिंजो ज़ाती या सियासी मनसूबो नाहे, अवाम जे पैसनि सां ठहंदड़ मनसूबा सूबे जी मिल्कियत हूंदा आहिनि। हिन वधीक चयो, मौजूदा हुकूमत अहिड़े मनसूबनि जी तकमील वारी पॉलिसी ते अमल कंदड़ आहे ऐं तहरीक इंसाफ अवाम खे मयारी सफ़री सहूलतूं ॾियण लाइ कोशिशूं कंदड़ आहे। एवरेज लाइन मेट्रो ट्रेन खे लाहौर जी शहरनि लाइ मुकमिल कयो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।